मेंटली फिजिकली टार्चर कयो वियो असां ते। हितां जेके असांजा दोस्त गुम हुया या हुन ते फायरिंग कयूं आहिनि, असां हिननि खां का रिआयत घुरण कोन निकिता आहियूं। हिननि खे इहो चिता ॾियणु आया आहियूं त तव्हां जेको घणे में कयो, असांखे तव्हांजी का परवाह कोन्हे। हीअ जेलूं टार्चर सेलूं थाणा असांजे लाइ मसइलो कोन्हनि। तव्हां 2 फायरिंग कयूं, अहिड़ियूं 4 ॿियूं करे छॾियो, असां झुकण वारा कोन आहियूं। असां हिन इंतिज़ामिया जेका रियासती दलाली पई करे, प्रोवोस्ट, सिक्योरिटी इंचार्ज, डायरेक्टर स्टूडेंट अफेयर, BC ऐं रजिस्ट्रार जेके हीउ जेको वाक़ियो थी गुज़रियो, हुन जा 2 बेली इंतिज़ामिया फोर्स जा 2 बेली रहिया। हिननि जी लिखत सां जेको कोर्ट में हिननि पेश कयो त बाबा सिंध यूनिवर्सिटी जी इंतिज़ामिया असांखे चयो आहे, FIR में वाज़े लफ़्ज़नि में लिखियलु आहे त बाबा सिंध यूनिवर्सिटी इंतिज़ामिया थी चए जिते शागिर्द वायलेंस पिया कनि। तव्हां सभिनि जे अॻियां प्रोग्राम हुया, कहिड़ो वायलेंस हुयो, छा हुयो? असीं पुरअमन तरीक़े सां बीठासीं। वायलेंस जेको कयो आहे हिन यूनिवर्सिटी जी इंतिज़ामिया कयो आहे, वायलेंस जेको कयो हिन फोर्सिस कयो। असीं हिननि खे इहो चऊं था बाबा जेको खणे वठियो, जेतिरियूं सचियूं वणनि में वधायो, असीं हटण वारा न आहियूं, असीं झुकण वारा आहियूं। कल्ह वठी आसिफ़ ऐं अफ़ज़ल जी सूरत में तव्हांजे अॻियां बीठायासीं, अॼु बि असीं बीठायूं ऐं तव्हांजो हर मां ते मुक़ाबिलो कंदासीं। तव्हांजे अमलनि में, तव्हांजे इरादनि में, तव्हांखे किथे जे कामयाब कंदासीं, सदाईं तव्हांजी रफ़्तार कंदासीं।